अजीब अजीब मदीने वाले साईं फरमाते अश-शेख फी कौमिही कन्नबी फी उम्मतिही। कुराड़ो मानू पंजे कौम में पंजे कबीले में कुराड़ो मानू इए इज्जत जो हकदार है जे नबी पंजी उम्मत में इज्जत वारो। सुभान अल्लाह। नबी पंजी कौम में इज्जत वारो हुंदो है ना, कुराड़े के पंजे कौम में इज्जत जो मान जो मर्तबो जो पीर मर्द जेको है ना अल बरकत मा अकाबिरकुम बरकतों तवांजे कोड़ल कुराड़न सा गड। बरकत किते बरकतों कुराड़न सा गड। असा पाण में नव भाई रहियो अल्हम्दुलिल्लाह। अम्मड़ के मुझे ना तू मूसा रहंदी है मुझे भाइरन घणो ई चयो त मूसा हो जाए मूट रहो मुझे ना मुझी अम्मा जी दिल वरी अब्दुल सिंह हाणे गुज़ारे विया चलो 40 ॾींहं थिया आहिनि उन सां अम्मा जी घणी दिल हूंदी मथे शरीफ वठी वियो सास भाड़ा किराया टिकटूं भरे काटे जेकियूं में हाणे मुंहिंजो अम्मड़ हाणे मुंहिंजे हथ में दुआ घुर मथे वठी आयो मुंहिंजे हथ में दुआ घुर दुआ अवल ते हसन जे लाइ घुरी पोइ मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह। मुझे यहाँ पर तुझी मेहरबानी है तो मुझे हक में दुआ घुरी अम्मड़ के मुंह पाण सारा है खुदा जो कसम खड़ी तो चवा त मूं वटि एतरी बरकत थी जो मां पाण गिणी न पियो सघां त ही बरकतूं कीअं मूंखे नसीब थियूं आहिनि। हालांकि मां पंहिंजे भाइरनि में चौथो नंबर आहियां पर अम्मड़ जी दुआ बाबा जानी जी दुआ पंहिंजे वालिदैन जी दुआ। एक दफे मुझे स्कॉलरशिप मिली नंढो हुजा 8वीं जमात पढ़ंदो स्कॉलरशिप में मुझे पैसा मिलिया बाबा साईं जे लाइ कपड़ा वठी आयो कपड़ा जुती वठी अचे पेश कयो बाबा साईं फरमायो त पुट त हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि पर तो जहिड़ा बच्चा वरी दिल वठी वेंदा आहिनि टुक खयो दुआ जे लाइ उहो ॾींहुं अॼो को ॾींहुं मां कसम सां थो चवां मूं कॾहिं पैसनि ते कपिड़ो ख़रीद न कयो आहे। को अल्लाह जो कानून ईंदो आहे 4 जोड़ा सिपी ठाहे खणी ईंदो आहे सर्दी जो ख़र्चो बि न को 5 जोड़ा ठाहे खणी ईंदो आहे मदीने शरीफ़ जो वञा को माण्हू आयो 8 जोड़ा सही मदीने खणी वञो पाइजो असांखे सवाब थींदो। मूं कॾहिं बि पैसनि ते कपिड़ो ख़रीद न कयो आहे वालिदैन जी दुआ ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त माना तव्हांखे कावीज़ अचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमाते अम्मड़ जे या अब्बे जे चेहरे के ॾिसो न हज जो सवाब। सुभान अल्लाह। जो बाबू आहे मौलाना बदरुद्दीन कुराड़ो वाला सी कुछ करे अल्लाह सेहत सां वॾी जमार ॾींदी आमीन दीन जी ख़िदमत थो करे हीअं ॾिसे त मुंहिंजो बाबू आहे हज जो सवाब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा किथां लॻी हां ॾिसे न अम्मड़ जे चेहरे खे ॾिसे हज जो सवाब वरी ॿियो भेरो ॾिसे वरी हज जो सवाब। हज़रत मौला अली शेर जली हैदर करार या रसूल अल्लाह को पीर मां घर में वेठा जन 100 भेरा ॾिसे पर अल्लाहु अकबर अल्लाहु अतयब अली अल्लाह ज़ोर वॾो आहे अल्लाह ज़ोर पाकीज़ आहे रब जे खज़ाने में का खोट आहे छा। सुभान अल्लाह। 100 भेरा ॾिसे त 100 हजन जो सवाब लौटाने वाला मुफ्त जो सवाब ॾाढो सिक थी सीने में त मां मके वञा मदीने वञा दीदार कयां हज जो सवाब त घर में तो रोज़ मिले पर सुभान अल्लाह। गुज़ारे वियो अम्मड़ गुज़ारे वई न उन्हनि जे कब्र ते वञी 7 जुमा लाॻी पियो उन्हनि जे मज़ार ते वञी ख़त्मो ॾेई दुआ घुरजण उन्हनि जा हक़ अदा करे छॾी दुनिया में ख़िदमत न करे सघियो 7 जुमा लाॻी पियो पीर मां जे कब्र ते वञी दुआ घुर उन्हनि जा हक़ अदा करे छॾिया उन्हनि जा रूह ख़ुशि थी वई। ख़बर न आहे त अब्बे जी कब्र वे किथे आहे अम्मड़ जी कब्र वे किथे आहे मुक़ाम में वञी लिको कढ हे बाबे जी कब्र हे अम्मा जी कब्र लिको कढी उते बि कुल पढ़ी दुआ घुर पंहिंजे पीउ मां जे रूह खे ईसाले सवाब कर जिते उन्हनि जी कब्र हूंदी उते उन्हनि खे अजर ऐं सवाब मिली। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह वो मिठा वो मुजादा पंहिंजे अबे अमड़ की इज्जत एतराम करण वारो कदे भी दुनिया में